हे असांजी हिकिड़ी न्याणी आहे जेका उन खां ॻाल्हाईंदासीं। असांजी अॼु ज़रका बंगलाणी बि आहे पर मिसिस साईं फ़कीर लाशारी जी आहे, त उहा ॻाल्हाईंदी। मां चवंदुमि त अची 2-3 मिंट ॻाल्हाए अचो। मां अचो। अदी असांजी जेका आहे सा उहा असांजो हिकिड़ो साथी आहे कामरेड वाहिद बख़्श बंगलाणी। उहो सिंध जो वॾो नालो आहे, उनजा किताब लिखियल आहिनि। तमामु असांजो साथी रहियो आहे जदोजहद में। उनजी न्याणी आहे, वॾे अरसे खां हिते आयल आहे ऐं हिते मुस्तक़िल रहे थी। साईं लाशारी साहिब जी वञी आहे, पाण में ॾाढो मोहबत ऐं प्यारु अथनि। असां दुआ कंदासीं त इहो प्यारु ऐं मोहबत वधी वेझ थिए। जिए सिंध, जिए लतीफ़, जिए पूरी दुनिया जो पोरे तमामु तबको। पूरी दुनिया सिंध सिंधियत जे लाइ पूरी ज़िंदगी जाखोड़ींदड़ चाचा इमदाद ओधो खे जनमॾींहं जूं लख लख वाधायूं। जॾहिं बि चाचा खे ऐं चाची ख़ालिदा खे फ़ोन कंदी आहियां, मूंखे ईअं महसूसु थींदो आहे त ॼण मां पंहिंजे वालिदैन खां परे कोन आहियां। ऐं उन सां गॾोगॾु चाचा खे जॾहिं बि फ़ोन कयां, मूंखे हमेशह जेको आहे आई करे सॾींदो आहे। असांजे लाइ, असां बलोचनि जे लाइ आई जो जेको लफ़्ज़ु आहे उहो अम्मा वारो लफ़्ज़ु आहे। इन सां आउं अञा वधीक फ़ख़्रु महसूसु कंदी आहियां। ॿियो, अॼु हिते सभिनी शहीदनि खे भेटा ॾियण जे लाइ मौजूदु आहियूं। कामिल शहीद नज़ीर अब्बासी जो बि कल्ह शहादत हुयो। उनजी शहादत असांखे इहो सेखारियो त हक़ ऐं सच जे राह खां पोइ ते कॾहिं बि हटूं न आहे। असांजे पूरी सिंध खे हिकिड़े अहिड़ी सियासी केडर जी ज़रूरत आहे, छाकाणि त सिंध हिन वक़्तु खोड़ सारनि मसइलनि जो शिकार आहे। सभ खां जेको पहिरियों मसइलो आहे उहो पाणी जो किल्लत आहे। हुतां जा जेके आबादगार आहिनि, हारी आहिनि, उहे सभु पाणी जे लाइ परेशान आहिनि। इहो पाणी जो जेको मसइलो आहे इहो हिकिड़ो फितरी मसइलो न आहे। इन में पंजाब जी जेका हुकूमत आहे उन्हनि जो वॾो हथु आहे। ऐं उन खां अलावा जेका PP हुकूमत आहे, जेकॾहिं उहा चाहे त सिंध खे पाणी मिली सघे थो। ऐं उन खां ॿिए नंबर ते सिंध में जेको सभ खां वॾे में वॾो मसइलो आहे उहो असांजा जेके धरती धणी आहिनि, हिंदू न्याणियुनि खे ज़बरदस्ती खयो वञे थो, उन्हनि खां मज़हब वठराई वञे थी। जीअं अॼुकल्ह प्रिया कुमारी आहे, गायब आहे, अञा ताईं उहा पंहिंजे वारसनि खे न मिली आहे। कॾहिं गुंगा भरिया वञनि था, कॾहिं छा आहे। ऐं ॿियो, ताज़ो ई जेको मोरो जो जेको वाक़ियो आहे उहो इलाही दर्दनाक अलमियो आहे। अञा ताईं न उहे जेके माण्हू आहिनि गिरफ़्तार थी चुका आहिनि, न उन्हनि ते का FIR दाख़िल थी चुकी आहे। सो सिंध खे कामरेडनि जहिड़ी, कामरेड शहीद नज़ीर अब्बासी जहिड़ी ऐं चाचा जहिड़नि माण्हुनि जे क़यादत जी ज़रूरत आहे। त उन जे लाइ शेख हया साहब लिखियो आहे त लोड हिन समाज खे, धोड साम्राज खे, ठाह को नओं निज़ाम जो चङो चए अवां, ही निज़ाम आ ख़राब, ही निज़ाम आ ख़राब, ठाहे को नओं निज़ाम जो चङो चए अवां, इनक़िलाब इनक़िलाब इनक़िलाब। बड़ी महिरबानी। ज़रका वॾी महिरबानी तव्हांजी। तव्हां मुंहिंजे ख़्याल में हाणे असां केक कटण जी रस्म कयूं। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त केक जेको आहे उहो असांजे साथी दोस्त अदा हिदायत भुटे जे तरफ़ां थियो आहे। उनजा लख लाइक हमेशह इहा असां ते कुर्ब कंदो आहे। साल करा मुबारक सही सिद्धि जन्म ॾींहुं मुबारक जन्म प्लेट तो ले हां जन्म ॾींहुं जवान हूं तो मुझे लाए 7 साल जो तो इंशाल्लाह तू भी खराइस सदाई सुखन में
ॾिसजांइ